تو شاہ خوباں تو جان جانا ہے چہرہ الکتاب تیرا یا رسول اللہ. ॿिया तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं. हिन वक़्तु असांखे जिन नातख़्वान जॉइन कयो आहे उन्हनि जो नालो आहे अमरीन सईद मोइन फ़रीद. मां उन्हनि खे वेलकम करणु चाहींदमि ऐं मां हींअर दावत ॾींदमि महानूर ख़ादिम खे तो असांखे नात ॿुधाइनि. صلی علی محمد صلی علی شفیعنا صلی علی محمد. جو مصطفیٰ پاک پدھرو لکھن میں مجھو مصطفیٰ پاک پدھرو لکھن میں جیئیں گل گلابی آسو ہنو گلن میں جیئیں گل گلابی آسو ہنو گلن میں مجھو مصطفیٰ پاک پدھرو لکھن میں جیئیں گل گلابی آسو ہنو گولن میں. حشر ویلا ہوندا سویرا جرانا تے نیا میں محمد پرے کھاں سونیانا. حشر ویلا ہوندا سویرا جرانا تے نیا میں محمد پرے کھاں سونیانا. ہوں دس جوٹ کارے جو جھنڈو ہتھن میں ہوں دس جوٹ کارے جو جھنڈو ہتھن میں جیئیں گل گلابی آسو ہنو گولن میں جیئیں گل گلابی آسو ہنو گولن میں. جہنم کے ہوندی جڈی موج مستی انہیں باہ کے بھی ہٹائے کا ہستی. جہنم کے ہوندی جڈی موج مستی انہیں باہ کے بھی ہٹائے کا ہستی. کرے پار کشتی آنی دو امن میں کرے پار کشتی آنی دو امن میں جیئیں گل گلابی آسو ہنو گولن میں جیئیں گل گلابی آسو ہنو گولن میں. مجھو مصطفیٰ پاک پدھرو لکھن میں مجھو مصطفیٰ پاک پدھرو لکھن میں جیئیں گل گلابی آسو ہنو گولن میں جیئیں گل گلابی آسو ہنو گولن میں. مجھو مصطفیٰ پاک پدھرو لکھن میں جیئیں گل گلابی آسو ہنو گولن میں. سبحان اللہ سبحان اللہ. असांखे हींअर जेको मौलाना साहिबु जॉइन कयो आहे उन्हनि जो नालो आहे अल्लामा अब्दुल ख़ालिक़ क़ादरी साहिबु. मां उन्हनि खे बि ख़ुशि आमदीद चवणु चाहींदमि. अस्सलामु अलैकुम. कीअं आहियो अल्लामा साहिबु? ठीकु आहियो? अल्लामा साहिबु मां तव्हांखां पुछणु चाहींदमि नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो असुलु सरमायो कहिड़ो आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जिन जे जश्न विलादत जे सिलसिले में थींदड़ प्रोग्राम जे ॾिसंदड़ सभिनी भाइरनि खे भेनरुनि खे दिलि जी गहराइनि सां जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुबारक हुजनि. ऐं सवाल इहो आहे त नबी करीम अलैहिस्सलाम जिन जो असुलु सरमायो छा आहे. त नबी पाक साहिब अल-औलाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी ज़ात अक़दस पाण
इरशाद फरमायो अथऊं त मूंखे हुस्न अख़लाक खे उन जी बुलंदियुनि ताईं पहुचाइण जे लाइ मोकिलियो वियो आहे। त नबी करीम अलैहिस्सलाम जिन जी आमद जो मक़सदु पाण फरमायूं त हुस्न अख़लाक यानी पंहिंजे किरदार खे आला तरीन दर्जे ते पहुचाइण जे लाइ मूंखे मोकिलियो वियो। छा त इहा दुनिया अॻे खां हलंदड़ आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी जेके बि नबी आया, लॻभॻि 1,24,000 अंबिया किराम आया, उन्हनि सभिनी जी तालीमात हुई, पर हिकिड़ी शइ जी खोट वञी बीहे पई, उहा जेका नबी करीम अलैहिस्सलाम जे पूरी कई, उहा इहा त हुस्न अख़लाक, पंहिंजे किरदार खे एॾो बुलंद करियो जो चवण में अचे त हीउ इंसान आहे, हीउ जानवर आहे, जानवरनि वारी ज़िंदगी न जियो। इमाम मुहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमायो त अल्लाह तबारक व तआला 3 क़िस्म जी मख़लूक पैदा फरमाई। हिकु जानवर जंहिंखे सिर्फ़ु नफ़्स आहे, ॿियो फ़रिश्ता जंहिंखे सिर्फ़ु अक़ुल आहे, टियों इंसान जंहिंखे अक़ुल बि आहे, नफ़्स बि आहे। हाणे जेकॾहिं इंसान जे अक़ुल जे मथां नफ़्स हावी थिए थो त उहो जानवर खां बदतर आहे, पर जॾहिं इंसान जो अक़ुल नफ़्स जे मथां हावी थिए थो त पोइ उहो फ़रिश्तनि खां बि अफ़ज़ल आहे। त नबी करीम अलैहिस्सलाम किरदार खे उन जी बुलंदियुनि ताईं पहुचाइण जे लाइ तशरीफ़ फरमा थिया ऐं मदीने वारे सरकार अलैहिस्सलाम जो असलु सरमायो इहो आहे जंहिंखे हिन उम्मत भुलाए छॾियो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मां हिते कामरान खे दावत ॾींदमि त उहो असांखे नात ॿुधाए। सल्ली अला नबीना सल्ली अला मुहम्मद। खुश था वसों सभई सरदार जे करे, खुश था वसों सभई सरदार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। इंसान बेक़दर आ ॼाणे नथो सघे, ॻाल्हियूं दिमाग़ में ही आणे नथो सघे। इंसान बेक़दर आ ॼाणे नथो सघे, ॻाल्हियूं दिमाग़ में ही आणे नथो सघे। शिकलियूं नथियूं बदिलजनि इक़रार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। ऐं कॾहिं बि रब असां ते कावड़ नथो करे, जॾहिं दिल सां चऊं अल्लाह त झोलियूं भरियो छॾे। कॾहिं बि रब असां ते कावड़ नथो करे, जॾहिं दिल सां चऊं अल्लाह त झोलियूं भरियो छॾे। तोड़े सॼूंसि पंहिंजे कमकार जे करे, तोड़े सॼूंसि पंहिंजे कमकार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। ऐं ईंदड़ मुसीबतुनि खे टारे रसूल थो, ॿोड़ियूं थपाण बेड़ो ऐं तारे रसूल थो। ईंदड़ मुसीबतुनि खे टारे रसूल थो, ॿोड़ियूं थपाण बेड़ो ऐं तारे रसूल थो। ए गुलाम नबी
دنیا خوشا دلدار جے کرے اے غلام نبی دنیا خوشا دلدار جے کرے ناراض رب نہ تھیندو پنجے یار جے کرے ناراض رب نہ تھیندو پنجے یار جے کرے ماشاءاللہ ماشاءاللہ علامہ صاحب یہ ॿुधायो त मौजूदा हालतुनि में दीन इस्लाम ते अमल कीअं करणु घुरिजे माशाल्लाह दौर कहिड़ो बि हुजे इहो सॼो दौर जेको आहे आख़िरी दौर मदीने वारे सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात जो आहे इवन मैदान हशर वारो दौर बि मदीने वारे सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात जो आहे असांखे ॿियो कुझु बि न आहे करिणो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना रब काइनात क़ुरान में इरशाद फरमायो त तव्हांजे लाइ मुंहिंजे हिन रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अमली ज़िंदगी बहितरीन अमली नमूनो आहे तव्हां महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी गुफ़्तगू ॾिसो जीअं कई अथऊं उअं करियो साईं जन पंहिंजे औलाद सां कीअं वर्ताव कयो आहे उअं करियो पंहिंजे ग़ुलामनि सां कीअं वर्ताव कयूं उअं करियो पंहिंजे घर वारनि सां पाड़े वारनि सां वालिदैन सां आला अदल क़यास काइनात में महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम उथण खां वठी सुम्हण ताईं कहिड़ो अमल कीअं कयो आहे ईअं करियो ज़रूरत ई न आहे तव्हांखे ॿिया किताब पढ़ण जी ॿियो कुझु करण जी तव्हांजो किरदारु एॾो भलो थी वेंदो जो रब तबारक व तआला खे तव्हांजे हिन किरदार ते प्यारु ईंदो पर जंहिंखां रब राज़ी हुन खां सभु राज़ी सुभान अल्लाह सुभान अल्लाह मां हाणे दावत ॾींदमि सईदा तूबा मुनवर खे तो असांखे नात ॿुधाइनि अल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाह सुभान अल्लाह सुभान माशाअल्लाह अल्लामा साहब ये ॿुधायो त जश्न विलाद मल्हाइण किथां खां साबित आहे जश्न विलादत मल्हाइण किथां खां साबित आहे त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा सॻा चाचा आहिनि हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था असां मीलाद मल्हाइण पहिरीं जी वज़ाहत करियां त इहो पोइ बाद में अर्ज़ु कंदुमि त मीलाद आहे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी पैदाइश जी ख़ुशी में नबी करीम अलैहिस्सलाम जन जी आमद जो ज़िक्र करणु साईं जन जी ज़िंदगी मुबारका ते रोशनी विझणु साईं जन जी पैदाइश खां अॻु जा हालात पेश करणु साईं जन जी पैदाइश जा वाक़ियात पेश करणु ऐं साईं जन जो नंढपिणु ऐं उन खां पोइ जवानी मुबारक कीअं गुज़ारियूं इहो आहे सॼो मीलाद त हाणे मीलाद कीअं आहे हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त असां मस्जिद शरीफ़ जे अंदरि वेठा हुआसीं सहाबा किराम तज़किरो करे रहिया हुआसीं त महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे आख़िरी नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पैदाइश खां अॻु में हालात छा हुआ अल्लाह तबारक व तआला असांजे मथां केॾो वॾो अहसान फरमायो जो हुन असांखे अहिड़ो नबी अता फरमायो जंहिंजे अचण सां एॾा महिरबानियूं थी वियूं वॾा वड़ थी विया वॾा अहसान थिया केॾियूं केॾियूं तब्दीलियूं अची वियूं इहो तज़किरो करे रहिया हुआसीं त महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो उतां गुज़रण थियो असांखे ॾिसी करे फरमायूं त छा था करियो असां चयोसीं अल्लाह तबारक व तआला जी हम्द वाखाण सना करे रहिया आहियूं इन जे करे रहिया आहियूं त असांखे उन रब जी वाखाण जे तव्हां जहिड़ो महबूब असांखे अता कयो त पोइ महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त इहो ई करे रहिया हुओ हुन चयो त अल्लाह तबारक व तआला ॼाणे थो असां इहो ई करे रहियासीं त साईं जन फरमायो त रब काइनात जल जलालू हिन वक़्तु तव्हांजी इन तज़किरे मुंहिंजी विलादत उन खां अॻु जा वाक़ियात मुंहिंजे इन तज़किरे करण जी महफ़िल खे फ़िरिश्तनि जी ॾाढो फ़ख़्रिया तौरु पेश करे रहियो आहे त ॾिसो धरती ते मुंहिंजे महबूब जो ज़िक्र कीअं मुंहिंजी वाखाण कंदा मुंहिंजे महबूब जे ज़िक्र जे ज़रिए सां त इहा विलादत जो जेको अंदाज़ आहे उहो सहाबा किराम खां वठी शुरू आहे उहे बि कंदा असां बि करियूं था पर उन महिल माइक स्टेज ऐं इहो सिस्टम न हो हाणे थी वियो आहे जदीद दौर जे हिसाब सां आहे ॻाल्हि साॻी जेके सहाबा कंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह मां दावत ॾींदमि सईद मोइन फरीद खे त हू असांखे नात ॿुधाइनि सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मदिन
زلف سرکار سے جب چہرہ نکلتا ہوگا، زلف سرکار سے جب چہرہ نکلتا ہوگا، ارے زلف سرکار سے جب چہرہ نکلتا ہوگا، ارے پھر بھلا کیسے کوئی چاند کو تکتا ہوگا، پھر بھلا کیسے کوئی چاند کو تکتا ہوگا۔ اور جب کبھی آپ اندھیرے میں نکلتے ہوں گے، ارے جب کبھی آپ اندھیرے میں نکلتے ہوں گے، ارے شب تاریک میں خورشید چمکتا ہوگا، شب تاریک میں خورشید چمکتا ہوگا، زلف سرکار سے جب چہرہ نکلتا ہوگا۔ اور حلیمہ یہ بتا تو نے تو دیکھا ہوگا، اور حلیمہ یہ بتا تو نے تو دیکھا ہوگا، ارے کیسے محبوب میرا تجھ سے لپٹتا ہوگا، کیسے محبوب میرا تجھ سے لپٹتا ہوگا۔ اور کس کو معلوم نہیں طیبہ سے جدائی کا سر، اور کس کو معلوم نہیں طیبہ سے جدائی کا اثر، کہ شام کو شمس بھی روتا ہوا ڈھلتا ہوگا، شام کو شمس بھی روتا ہوا ڈھلتا ہوگا، زلف سرکار سے جب چہرہ نکلتا ہوگا، پھر بھلا کیسے کوئی چاند کو تکتا ہوگا۔ علامہ صاحب یہ ॿुधायो त حضور کریم صلی اللہ علیہ وسلم جی پیدائش محل چھا منظر ہو؟ ماشاء اللہ تبارک و تعالیٰ تمام بہترین منظر ہو۔ اما سان بی بی آمنہ سیدہ طیبہ طاہرہ اہڑی اما کائنات میں پیدا ہی نہ تھی جو نبیین جو امام ॼणियो हुजे، اہڑی اما سان رب کائنات ایڈو شرف ॾिनो جو محبوبن کریمن علیہ الصلوۃ والسلام جن جی ولادت جی رات جنت میں اللہ تبارک و تعالیٰ بی بی ہوا کے، بی بی آسیہ جگہ فرعون جی گھر واری ہوئی مگر ہوئی اہل ایمان، بی بی مریم کے عالم ارواح ماں گھرائے کرے اما آمنہ جی خدمت جے لائے موکلیو۔ ان کھاں پو مدارج النبوت میں شاہ عبدالحق محدث دہلوی رحمۃ اللہ علیہ فرمائن تھا پیا تو فرشتہ جھوک در جھوک قطارن میں ادب و احترام سے ہتھ بدھی صلاۃ و سلام درود و سلام پیش کرے رہا۔ محبوبن کریم علیہ الصلوۃ والسلام جن کی ولادت کے وقت
पूरी काइनात रोशन थी वई। अम्मा आमिना फरमाइन थी पई त एॾो नूर फैलिजी वियो जो मां मके में वेही करे शाम जूं माड़ियूं ॾिसां पई। मां हींअर दावत ॾिना अमरीन खे तो असांखे नात ॿुधाइनि। सल्ली अला नबीना सल्ली अला मुहम्मदिन सल्ली अला शफीना सल्ली अला मुहम्मदिन। मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरे आका का रोज़ा मदीने में है, मेरे फहरिस्त में मेरा भी नाम हो, जिनका रोजाना जाना मदीने में है, जिनका रोजाना जाना मदीने में है, मेरे आका का रोज़ा मदीने में है। जब नजर सुए तैबा रवाना हुई, साथ दिल भी गया, साथ जान भी गई, साथ दिल भी गया, साथ जान भी गई। मैं मुनीर रहूंगा यहाँ किस लिए, मेरा सारा आसा मदीने में है, मेरे आका का रोज़ा मदीने में है, मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरे आका का रोज़ा मदीने में है। सुभान अल्लाह। अल्लामा साहब इहो ॿुधायो त जश्न विलादत जी ख़ुशीअ में झंडा लॻाइण ऐं चिरागा करणु कंहिं जी सुन्नत आहे, ईअं कंहिं कयो हो? माशाअल्लाह तबारक व तआला इमाम जलालुद्दीन सुयूती शाफ़िई रहमतुल्लाहि तआला अलैह ख़साइसुल कुबरा में हिकु रिवायत नक़ल कई आहे त हिकु सहाबिया सगोरी फरमाइनि थियूं पयूं त जॾहिं महबूबन करीमन अलैहिस्सलाम अल्लाह पाक जे आख़िरी नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी पैदाइशी राति हुई त मां हुन राति अम्मा आमिना साइण जे घर में संदन ख़िदमत जे लाइ मौजूदु हुयमि त जॾहिं सुबुह सादिक़ जो वक़्तु थियो, परे फुटीअ जो वक़्तु, त मां हैरान थी वियुमि त मूं ॾिठो त सितारा एॾो हेठि लही आया जो मूंखे गुमान थियणु लॻो त हाणे असांजे मथां किरी न पवनि। यानी रोशनी जेका कई रब काइनात कई सितारनि खे हेठि लाहे करे, जो साहबिया चए पई मां हीअ ॾिसां पई त सितारा एॾो हेठि लही आया जो असांखे रोशनी खां बग़ैर कुझु बि नज़र कोन पियो अचे। हाणे वरी ॿी रिवायत मदारिज नबूवत में शाह अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त अम्मा साइण बेबी आमिना फरमाइनि थियूं त मां ॾिठो त जिब्रील अमीन 3 झंडा आंदा, हिकु मशरिक़ में लॻायूं, ॿियो मग़रिब में लॻायूं ऐं टियों काबे जी छित ते। मशरिक़ मग़रिब मुराद ओभर में ओलह में, टियों काबतुल्लाह शरीफ़ जी छित ते लॻायूं ऐं महबूबनि जी विलादत थी वई।
चरागा करण सितारनि जे ज़रिए सां रब जी सुन्नत आहे ऐं झंडा लॻाइण हज़रत जिब्रील अमीन जी सुन्नत। सुभान अल्लाह। जी तव्हां हिते फौजिया ख़ादिम खे दावत ॾिनमि त असांखे नात ॿुधाइनि। मेरे आका की है शान सबसे अलग, मेरे आका की है शान सबसे अलग, जैसे रुतबे में कुरान सबसे अलग, मेरे आका की है शान सबसे अलग, मेरे आका की है शान सबसे अलग, जैसे रुतबे में कुरान सबसे अलग, मेरे आका की है शान सबसे अलग। आका आका मेरे मदनी आका, आका आका मेरे प्यारे आका, आका आका मेरे मदनी आका, आका आका मेरे सोहणे आका। शान खैर बशर खातमुल अंबिया, शान खैर बशर खातमुल अंबिया, शान खैर बशर खातमुल अंबिया। एक पैगंबर एक इंसान सबसे अलग, एक पैगंबर एक इंसान सबसे अलग, जैसे रुतबे में कुरान सबसे अलग, मेरे आका की है शान सबसे अलग, मेरे आका की है शान सबसे अलग। आका आका मेरे मदनी आका, आका आका मेरे प्यारे आका, आका आका मेरे मदनी आका, आका आका मेरे सोहणे आका। हर्ष कदमों में पैबंद पोशाक में, हर्ष कदमों में पैबंद पोशाक में, हर्ष कदमों में पैबंद पोशाक में है दो आलम के सुल्तान सबसे अलग, है दो आलम के सुल्तान सबसे अलग, जैसे रुतबे में कुरान सबसे अलग, मेरे आका की है शान सबसे अलग, मेरे आका की है शान सबसे अलग। आका आका मेरे मदनी आका, आका आका मेरे सोहणे आका, आका आका मेरे मदनी आका, आका आका मेरे सोहणे आका। उनको देखा नहीं भी पहचान ले, उनको देखा नहीं फिर भी पहचान ले, उनको देखा नहीं फिर भी पहचान ले, मेरी आँखों का ईमान सबसे अलग, मेरी आँखों का ईमान सबसे अलग, जैसे रुतबे में कुरान सबसे अलग, मेरे आका की है शान सबसे अलग, मेरे आका की है शान सबसे अलग, जैसे रुतबे में कुरान सबसे अलग, मेरे आका की है शान सबसे अलग। आका आका मेरे मदनी आका, आका आका मेरे सोहणे आका, आका आका मेरे मदनी आका, आका आका मेरे प्यारे आका। जी नाज़रीन, तो वक्त हुआ हिकिड़े ब्रेक जो, जल्दी वापस था अचूं। तू शाह खूबा तू जान जाना है, चेहरा उम्मुल किताब तेरा या रसूल अल्लाह। तू
शाह खूबा तो जाने जाना है चेहरा उम्मुल किताब तेरा या रसूल अल्लाह। ॿीहर तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं ऐं हिन वक़्तु असांखे जेको जॉइन कयो आहे नातख़्वा आहिनि मरियम कामरान, तंज़ीला कामरान, अलीशा मोहसिन, अरीबा इस्लाम ऐं नूर नदीम। इन्हनि खे मां जेको आहे वेलकम कंदमि ऐं मां अलामा साहिब खां हिकिड़ो सुवालु करणु चाहींदमि। अलामा साहिब, छा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे विलादत जी ख़ुशी मल्हाईंदा हुआ? माशाअल्लाह तबारक व तआला मुस्लिम शरीफ़ जी हदीस पाक जे अंदरि मौजूदु आहे त सहाबा किराम अलिम रिज़वान अजमईन जनाब रिसालत माब अल्लाह पाक के आख़िरी नबी तमाम नबीन जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जनाब अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन खे हर सूमर शरीफ़ वारे ॾींहुं रोज़ो रखंदे ॾिठो त सहाबा किराम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अवी हर सूमर ते रोज़ो छो था रखो? पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इरशाद फरमायूं त इन ई ॾींहं ते मुंहिंजी विलादत थी आहे ऐं इन ई ॾींहं ते मूं ते पहिरीं वही नाज़िल थी। यानी हू इहो जवाबु इरशाद फरमा रहिया हुआ, गोया फरमायूं त मुंहिंजी विलादत थी इन ख़ुशी में रोज़ो थो रखां ऐं गोया मूं ते पहिरीं वही नाज़िल थी ही तंहिंजे करे रोज़ो थो रखां। त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजी विलादत जी ख़ुशीअ में रोज़ो रखे इहो साबित कयो त विलादत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में ख़ुशीअ जो इज़हार करणु, इबादत करणु सुन्नत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां साबित आहे। तंहिंजे करे रोज़ो बि इबादत आहे, तिलावत बि इबादत आहे, नात बि इबादत आहे, पर कानून शरीयत ऐं उसूलनि जे मुताबिक़। उन खां पोइ नफ़ली बि इबादत आहे, नफ़िल पढ़णु ऐं ज़िक्र करण बि इबादत आहे ऐं उन खां पोइ ख़ैरात करण बि अल्लाह ताला जी बंदगी आहे। त इहे समूरा अमाल असां बि कंदा आहियूं। त महबूबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन रोज़ो रखे करे पंहिंजो जश्न विलादत हर सूमर ते मल्हाईंदा हुआ। त ज़हे नसीब जंहिंखे अल्लाह पाक नसीब करे हर सूमर वारो ॾींहुं रोज़ो इन नियत सां रखो त महबूबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत आहे ऐं हर सूमर ते जश्न विलादत मल्हायो, इहो सुन्नत मां साबित आहे। माशाअल्लाह। हींअर मां दावत ॾींदमि अलीशा मोहसिन खे त हू असांखे नात ॿुधाइनि। वो जिसके लिए महफिल कौनैन सजी है, फिरदौस बरी जिसके वसीले से बनी है। वो जिसके लिए महफिल कौनैन सजी है, फिरदौस बरी जिसके वसीले से बनी है। वो हाशमी मक्की मदनीउल अरबी है। वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी 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 है। अहमद है मोहम्मद है वही खत्म रसूल है। मखदूम मुरब्बी है वही वाली कुल है। अहमद है मोहम्मद है वही खत्म रसूल है। मखदूम मुरब्बी है वही वाली कुल है। उन पर ही नजर उन पर ही नजर सारे ज़माने की लगी है। वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है। वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है। वो मेरा नबी है। वो मेरा नबी है। वशम्स दुहा चेहरा अनवर की झलक है। वल्लैल सजागे सुए हजरत की लचक है। वशम्स दुहा चेहरा अनवर की झलक है। वल्लैल सजागे सुए हजरत की लचक है। आलम को जिया जिसके वसीले से मिली है। वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है। वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है। वो मेरा नबी है। वो मेरा नबी
نبی میرا نبی ہے. ماہر دعوت ॾिनमि मोहम्मद जुनैद चिश्ती खे त हो असांखे नात ॿुधाइनि. सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह. मिल के पढ़िए सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह. कि किसकी आमद के ये आसार नजर आते हैं कि आज वीरान भी गुलजार नजर आते हैं. आज वीरान भी गुलजार नजर आते हैं. आज कुछ और नजर आता नहीं दुनिया में, बस आज सरकार ही सरकार नजर आते हैं. मिलके पढ़िए सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह हबीब अल्लाह. के ज़बान से क्या मैं कहूँ, आप से छुपा क्या है. ज़बान से क्या मैं कहूँ, आप से छुपा क्या है. वो जानते हैं मेरे दिल का मामला क्या है. वो जानते हैं मेरे दिल का मामला क्या है. ज़बान से क्या मैं कहूँ, आप से छुपा क्या है. वो जानते हैं मेरे दिल का मामला क्या है. और नबी के इश्क की लज़्ज़त बिलाल से पूछो. नबी के इश्क की लज़्ज़त बिलाल से पूछो, क्योंकि बिलाल जानते हैं इश्क़े मुस्तफ़ा क्या है. बिलाल जानते हैं इश्क़े मुस्तफ़ा क्या है. बिलाल जानते हैं इश्क़े मुस्तफ़ा क्या है. बिलाल जानते हैं इश्क़े मुस्तफ़ा
کیا ہے وہ جانتے ہیں، میرے دل کا معاملہ کیا ہے، زبان سے کیا میں کہوں، آپ سے چھپا کیا ہے وہ جانتے ہیں، میرے دل کا معاملہ کیا ہے۔ اور نبی وہ کیا بتائے گا قرآن کے رموز بھلا، علامہ صاحب سنے شاید، کہ وہ کیا بتائے گا قرآن کے رموز بھلا، ارے وہ کیا بتائے گا قرآن کے رموز بھلا، جو جانتا ہی نہیں شان مصطفیٰ کیا ہے، جو جانتا ہی نہیں شان مصطفیٰ کیا ہے، جو جانتا ہی نہیں شان مصطفیٰ کیا ہے، وہ جانتے ہیں، میرے دل کا معاملہ کیا ہے، وہ جانتے ہیں، میرے دل کا معاملہ کیا ہے، زبان سے کیا میں کہوں۔ मां दावत ॾिनमि तंज़ीला कामरान खे तो असांखे नात ॿुधाइनि। जहाँ भी हो वहीं से दो सदा, सरकार सुनते हैं, सरे आईना सुनते हैं, पसे दीवार सुनते हैं। मैं सदके जाऊं की रहमतल आलमीनी के, मैं सदके जाऊं की रहमतल आलमीनी के, पुकारो चाहे जितनी बार, वो हर बार सुनते हैं, सरे आईना सुनते हैं, पसे दीवार सुनते हैं। मेरा है सांस उनकी आहटों के साथ चलता है, मेरा है सांस उनकी आहटों के साथ चलता है,
دل کے دھڑکنے کی بھی وہ رفتار سنتے ہیں، سرے آئینہ سنتے ہیں، پسے دیوار سنتے ہیں، گنہگاروں درود والہانہ بھیج کر دیکھو، گنہگاروں درود والہانہ بھیج کر دیکھو، وہ اپنے امتی کا نغمہ افکار سنتے ہیں، سرے آئینہ سنتے ہیں، پسے دیوار سنتے ہیں۔ جی ناظرین، तव्हां KTN स्पेशल ट्रांसमिशन ॾिसी रहिया आहियो जश्न दे विलादत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उमेद आहे त तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं मुंहिंजी तरफ़ां तव्हां सभिनीनि खे ॿीहर इलाही इलाही मुबारकूं हुजनि। जेके बि भाउ भेण हिते आया उन्हनि नातूं पढ़ियूं, उन्हनि खे बि जेको आहे शुक्रगुज़ार आहियां मां उन्हनि जी, उन्हनि खे थैंक यू करणु चाहींदमि। ऐं जेके बि मौलाना साहिब हिते आया ऐं उन्हनि असां सां सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं, उन्हनि खे बि मां थैंक यू चवणु चाहींदसि। जेके हिते मौजूदु आहिनि उन्हनि खे बि मां थैंक यू चवणु चाहींदसि। त इनशाअल्लाह ज़िंदगी रही त तव्हां सां वरी मुलाक़ात कंदासीं। मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। रहबर रुतबन वारा हुवल्लैल जी जुल्फन वारा, सद बार वने मां सदको मुझा कामिल कुर्बन वारा, सद बार वने मां सदको मुझा कामिल कुर्बन वारा।